अस्सलाम वालेकुम जी। त असांजो प्रोग्राम हो पहिरियों व्लॉग विलेज लाइफ ते ठाहिण जो, पर मां सोचियुमि त ॻोठनि जी ज़िंदगी ते व्लॉग ठाहिण हिकु बहितर आहे, पर हिन में छो न अची थर ते अची मां व्लॉग ठाहियां, थर अचां। सो अधु व्लॉग मां हुते ठाहियो, ॻोठु ठाहियो, पोइ अधु व्लॉग खां पोइ प्रोग्राम थी वियो थर जो। रेडी थी चुका आहियूं, हाणे प्रोग्राम ठाहियो आहे अॻिते नगर पार्क ते वञण जो। उमेद आहे तव्हांखे व्लॉग पसंदि ईंदो। बेहतरीन मौसम हो, पर जीअं असां थर में इन थियासीं त सिज पंहिंजी रौनक ॾेखारणु स्टार्ट करे छॾी। अॼु ॾाढी गर्मी लॻी। थर पार्क कर उते मौसम ज़बरदस्त हो। उन खां बाद में अॼु सुबुह जो उते मंझंदि जो मौसम ख़राबु हो, पोइ आयासीं उमरकोट। हिते ढालो ई लॻो पियो आहे, मौसम ख़राबु लॻी पई आहे। त इंशाल्लाह कोशिशि कंदासीं नेक्स्ट व्लॉग भले खां भलो ठही सघे, ऐं जेको थी सघे तव्हांजे लाइ। हीउ व्लॉग माज़रत सां असां थोरो सोचे आयासीं, जेको उहो न थी सघियो।